नाज़रीन 4 महीना अग बिलावल हाउस जे भरिसां होटल ते 8 सालन जो जेको मोहम्मद उमर हुयो उन होटल ते ख़ैरियात घुरी, जंहिंमें जेको उते सिक्योरिटी गार्ड हुयो उहो कावड़ में अची उन ते फायर कया, जंहिंखां बाद उनजो जेको लाश हुयो उहो कचरे में उछलायो वियो। उन खां पोइ जेको आहे मीडिया ते रिपोर्ट थियो त उहो गार्ड हिन महिल ताईं गिरफ़्तार त नाहे थी सघियो, पर हिते उनजा वारिस उनजी अमड़ बि मौजूदु आहे ऐं उनजो वालिद बि मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु उनजो हिकु नंढो भाउ बि मौजूदु आहे, जंहिंजो चवणु आहे त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे भाउ खे गोलियूं हयूं। पहिरियों असीं उनजे अमड़ सां ॻाल्हि अमड़ इहो कीअं वाक़ियो पेश आयो? छा सिक्योरिटी जेको गार्ड आहे उहो हिन महिल ताईं नाहे गिरफ़्तार थियो? अदा सिक्योरिटी गार्ड अञा ताईं न कयो अथनि गिरफ़्तार। मोहम्मद उमर मुंहिंजे पुट जो नालो आहे, 8 सालनि जो आहे। मुंहिंजा वञनि पिया 2 नंढड़ा मानी वठण दुआ होटल में, उन सां बराबरि सबा उनजो नालो आहे, उनजो हुयो सिक्योरिटी गार्ड हुयो। मुंहिंजो नंढड़ो किनलो विकिणंदो हुयो। पोइ हाणे इहो मूंखे ख़बर न आहे जो तूं उन खां ख़ैरात घुरे पियो या न पियो घुरे, त उन खे सिधी रिफीटर हयईं मुंहिंजे 8 सालनि खे मासूम खे। इरफान बरोच असांजो आहे। मां उन वटि क़ुरान खणी वियमि ॿारनि सूधो त मूंखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो अथनि, मूंखे इंसाफ़ न ॾिनो अथनि। इंसाफ़ वठी ॾे। असांजो बरोच आहे, असांजो पंहिंजो आहे, इलाइक़े जो आहे। असां सैलाब जा निकितल आहियूं, असांजे बचनि जे करे असां सैलाब निकिरी आयासीं। असांजा बच्चा बि त क़तल थी वञनि। चओ इहो ई मुतालबो अथसि त उन खे गिरफ़्तार करे, सबा वाले को गिरफ़्तार करे, त असां जेको आहे त भाउ जीअं चवंदो असां ईअं कंदासीं। हा गार्डर हणी चयो हेॾिया गोली हणी ॿ बाइक ते 8 सालन जो मोहम्मद उमर जेके बेदर्दी सां सिक्योरिटी गार्ड वारे क़तल करे उनखे कचरे में उछलायो वियो। 4 महीना गुज़री विया आहिनि। SSP AIG DIG सभिनि खे दरख़्वास्त ॾिन, ख़ुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। असां DIG ॾे, SSP ॾे, IG ॾे, सभिनि ॾे क़ुरान पाक खणी आऊं। बाबा ख़ुदारा तूं त बरोच आहे, ॿिया त बेगैरत थियनि था, तूं त DIG आहे इरफान बलोच साहिबु जो असांजो गैरतमंद बरोच आहे, त पंहिंजे बरोच ते गैरत न कई त पोइ कहिड़ो करूं? असां पेट्रोल बि ॾिसी था जेको खणी आया आहियूं। अगरि असां 5 ॾींहं आहे हिते प्रेस क्लब ते असां एहतियात करे रहिया आहियूं त असां इंसाफ़ कयो वञे। हा जी बिल्कुलु, ही मोहम्मद उमर जी अमड़ आहे ऐं ही वालिद आहे, जंहिंजो चवणु आहे त जेकॾहिं पुलिस पारां इंसाफ़ न कयो वियो त ही पेट्रोल बि हिननि सां साण आहे। हिननि जो चवणु आहे त असीं पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। ॿिए तरफ़ 4 महीना गुज़रण बावजूदि जेको आहे जेकी पुलिस आहे उन कातिल जेको गार्ड आहे उन गिरफ़्तार नाहे करे सघी। पर ही जेकी फैमिली आहे 5 ॾींहंनि खां मुसलसल कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे रही आहे। हिननि जे हथ में पेट्रोल बि आहे। हिननि इहो चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं जल्द इंसाफ़ न थियो त असीं पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। जी।